हथियार जे जोर ते आया मां एक गरीब आया मां चाहूं थी कि मते कयो अत्ता मते कयो बादल जे साम्हूं अचो वो केर जींदो या केर मरंदो केरला तुंहिंजा जेके बि खून थिया आहिनि न उहे बादल थाले लकाया आहिनि शेर जो छोटू वकील आहे बादल हो जी या छोड़ो अखियूं हेठ करे ॻाल्हाए सुन लाल साईं वो जीवे सदाई तेरे दर ते आवां मिठल खान मुझो नालो शेर आहे मां सिंधी आया पानी कोन पी छो मुके तो चरे करी दे पानी अथी त पियार पंजे हथ सां पानी अथी त पियार पंजे हथ सां लहे काउन्या आशिकनी जी लहे काउन्या आशिकनी जी मिठल खान अज तुझी जिंदगी आली है पूरा दियान तू घणा ही जुल्म कया अज कोन बची सगंदे रात भी 14 जी आहे छो न पो सैयद पीर इब्राहिम शाह बुखारी ते राग कराए वने हां दा इहा त खुशीअ जी ख़बर आहे बिल्कुल कमदारा जी बाबा जी जी जीवरा हुकुम के बाबा अरे भला कमदारा मानी न खाइंदो आ छा मिलदी आ बाबा हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी जी सॼे ॻोठ खे वञी ॿुधाया ठीकु आहे सॼे ॻोठ खे वञी ॿुधाया त वॾेरे राति प्रोग्राम रखायो आहे सैयद पीर शाह बुखारी ते राति सूफ़ी राग आहे हां ठीकु आहे वॾेरा